रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अॼोके प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामईन, गुज़िरियल ॾींहुं अमेरिका जी राजधानी वाशिंगटन में अमरीकी कांग्रेस वाइट हाउस आॾो कैपिटल हिल वटि दुनिया जी कुंड कुड़िछ मां गॾु थियल सिंधियुनि वॾे अंग में साना जे प्लेटफॉर्म तां सिंध में खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जी फौरी आज़ादीअ लाइ एहतजाजी मार्च कयो। सामईन, जीअं त साना जे सालियाने इजलास जेको 6 खां 9 जुलाई ताईं वाशिंगटन में थी रहियो आहे, हिन इजलास में अमेरिका, कैनेडा, मिडल ईस्ट, यूरोप, एशिया जे मुल्कनि ऐं सिंध समेत दुनिया जी कुंड कुड़िछ मां सिंधी वॾे अंग में शिरकत करे रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं अमेरिका जी तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध मां खंभे गुम कयलनि जी बाज़ियाबीअ लाइ ऐं अहिड़े कुदे कम जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ कैपिटल हिल वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन ई मौक़े ते इहो पिणु मुतालबो कयो वियो त इन ई खंभे गुम करण वारे अहम मसइले ते, जंहिं सिंध में वॾे पैमाने ते बेचैनी ऐं तशवीश पैदा करे छॾी आहे, गॾियल क़ौमुनि पारां हिकु इंटरनेशनल फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़ियो वञे, जेको उते वञी हिन अहम मसइले ते छंछाण करे ऐं ज़िम्मेवारियुनि जो तयन करे। सामईन, हिन प्रोग्राम में जिन अॻुवाणनि सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि में साना जो सदर मोहम्मद अली महर, डॉक्टर सफदर सरकी, डॉक्टर एजाज़ तुर्क, सग़ीर शेख, डॉक्टर हैदर लाशारी, प्रोफेसर बदर सूमरो, हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़, इनायत बलोच, अज़ीज़ नारेजो, हमीद भुट्टो, साइण नूरुनिसा गांगरो, साइण इरशाद अब्बासी, ज़ाकिर बुलो, मुनीर सूमरो, शौकत संजराणी, आफ़ताब मुग़ैरी, फरहान सूमरो ऐं फरीद भुट्टो शामिल आहिनि। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका पारां कयल हिन एहतजाज जी मुकमिल कार्रवाई पेश करे रहिया आहियूं। इन सिलसिले में मोहतरम ज़ाकिर बुलो ऐं डॉक्टर हैदर लाशारीअ जे सहकार सां असां ही प्रोग्राम तरतीब ॾेई सघिया आहियूं। We want justice. We want peace. 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 सामईन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ वाशिंगटन मां डॉक्टर सफदर सरकी, चेयरमैन GSN तहरीक गॾु आहे। डॉक्टर साहब, तव्हांखे मां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां वेलकम चवां थो। अॼोके प्रोग्राम जेको तव्हां हिते वाशिंगटन में एहतजाज करे रहिया आहियो, इन जो असांखे कुझु पस मंज़र असांजे सामईन खे ॿुधाईंदा? इमदाद साहब, सभ खां पहिरियां त तव्हांजो रेडियो वॉइस ऑफ सिंध जी महिरबानी। पस मंज़र इहो आहे त साना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ही हिकिड़ो पंहिंजे सिंध जे मिसिंग पर्सन्स जे लाइ इवेंट रखियो आहे ऐं यकीन करियो त इहो सिर्फ़ु ह्यूमन राइट्स जो इशू न आहे, इहो माण्हुनि जी गुमशदगी जो मसइलो, टार्चर जो मसइलो ऐं किलिंग जो मसइलो न आहे। इहो ॼण त मुंहिंजे दिलि ऐं मुंहिंजे वजूद जे तमामु हिकिड़ो वेझो शइ आहे, छो जो मां पाण उन क़बर मां, उन अज़ाब मां 21 महीना लंघी आयो आहियां। असां इहो ॿुधाइण था घुरूं त सिंधी क़ौम हिकिड़ी पुरअमन क़ौम आहे। असां सभु ॻाढ़े झंडे वारा साईं GM साहिब जा फॉलोअर्स ऐं सिंधी नॉन वायलेंट मूवमेंट्स में बिलीव कयूं था। असां अदम तशद्दुद जा हामी आहियूं, पर रियासत जबर करे जेके असांजा माण्हू खणे थी, उन्हनि खे टार्चर करे थी, उन्हनि खे गुम करे थी, उन्हनि खे मारे थी। असां अॼु वाशिंगटन DC में इन जे करे गॾु थिया आहियूं त असां इहो दुनिया खे ॿुधाए सघूं त असां उन्हनि नियाणियुनि, भेनरुनि, अदड़ियुनि ऐं उन्हनि जे पोयनि सां गॾु आहियूं। असां मिसिंग पर्सन्स खे विसारियो न आहे। असां ओसि ताईं ख़ामोश न वेंदासीं जेसि ताईं सिंध जा उहे सभु पोरियत, लेक्चरार, नौजवान, शागिर्द जेके बि खॼल आहिनि ॿारड़ा, उहे वापसि नथा थियनि।
डॉक्टर साहब हिते हिकिड़ो सवाल इहो आहे त इहे जेके नौजवान सियासी कारकुन उस्ताद जेके खंबी गुम कया वञनि था इन जो सबबु तव्हांखे छा नज़र अचे थो? इहा रियासती ॾाढ ऐं ॾहकाव आहे। इहो सिंध जी आज़ादी जे लाइ, साईं जीएम्स जे फ़िक्र जे लाइ या तोड़े पंहिंजे हक़नि जे लाइ जेको बि माण्हू आवाज़ उथारे थो उनखे रियासत हिन वक़्तु मुकमिल तौर ते दॿाइण, हीसाइण ऐं ख़तमु करण जी कोशिशि थी करे। ऐं मां सम्झां थो इहो उन जे ई करे कयो थो वञे त जीअं इहे सिंध जी क़ौमी तहरीक, सिंध जो इहो आवाज़ु दॿाए सघिजे। ऐं मां सम्झां थो त दुनिया जी तारीख़ मां ख़ुदि पाकिस्तानी रियासत खे बि सिखणु खपे त पिनोशे 40,000 माण्हू गुम कया, गस्टापो छा न कयो, ऐं हिटलर मिलियंस ऑफ माण्हुनि खे किल कयो। पर अॼु हिटलर, गस्टापो, मसूलिनी ऐं पिनोशे कोन्हनि, पर उहे क़ौमूं ज़िंदा आहिनि। साॻे तरीक़े सां असांजी नेशन खे जेकॾहिं ईअं ई टॉर्चर करे, सप्रेस करे, इवन गुम कयो वेंदो, मारियो वेंदो, सिंधी क़ौम हज़ारनि सालनि खां आहे, सिंध वतन हज़ारनि सालनि खां आहे ऐं रहंदो। मां सम्झां थो इहे अप्रेसर ख़तमु थी वेंदा। डॉक्टर साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ तव्हांजा लख लाइक़ वॾी महिरबानी। लख लाइ कुर्ब। सामाइन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ इन वक़्तु वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो मरकज़ी अॻुवान डॉक्टर सगीर शेख गॾु आहे। डॉक्टर साहब, तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां वेलकम चऊं था। अॼु जेको वाशिंगटन में एहतजाज थी रहियो आहे, तव्हां इन बारे में पंहिंजा तासरात रिकॉर्ड कराईंदव? हाँ साईं, बड़ी महिरबानी तव्हांजी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सिंध जे रोज़ाना ऐं बढ़ंदड़ इशूज़ ते हमेशह बोल्ड तरीक़े सां आवाज़ उथारियो आहे ऐं पंहिंजी भरपूर मुख़लिसी सां उन्हनि सिंध ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। त हीअ असांजी ख्वाब पूरो थियो आहे जो एतिरा 100 खां बि वधीक सिंधी कैपिटल हिल जे साम्हूं सना जे बैनर अंदरि गॾु थिया आहिनि ऐं सिंध जो हिकिड़ो बढ़ंदड़ इशू आहे जंहिंमें सिंधी नौजवाननि खे हुननि 10-15 सालनि खां इहा प्रैक्टिस हली रही आहे। उन्हनि खे बि गुम कयो वियो आहे ऐं केतिरा ई नौजवान मारिया बि विया आहिनि। असीं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे पारां केतिरो ई महिनत सां हुन शइ ते उथारियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हाणे असांखे ख़ुशी थी थिए त सना जहिड़ी तनक़ीम जेका सभिनी सिंधियुनि जी रिप्रेज़ेंटेटिव तनक़ीम आहे नॉर्थ अमेरिका में, उन बि इन इशू खे पंहिंजी मुख़लिसी सां खणी करे ऐं तक़रीबन 100-125 माण्हू गॾु थिया आहिनि। इहा हिकिड़ी तारीख़ी जेको आहे मौक़ो आहे, छो जो असांजा पंहिंजा दोस्त, असांजा पंहिंजा नौजवान जेको अञा ताईं केतिरा ई GSN जा ऐं ॿियनि तनक़ीमुनि जा ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू गुम थियल आहिनि अञा ताईं। उन्हनि जूं नियाणियूं, उन्हनि जा ॿार, उन्हनि जूं फैमिलियूं ट्रबल्स में आहिनि ऐं इहो जेको आहे पाकिस्तान खे बेवाजिबी करे रहियो आहे, पाकिस्तान जी सिक्योरिटी एजेंसी बेवाजिबी करे रहियूं आहिनि। इहो सिंधी क़ौम जे लाइ तमामु घणो नुक़सानकार आहे जो उनजा पढ़ियल लिखियल नौजवान यंग माण्हू उनखे खणी था वञनि, उन्हनि जी फैमिलियूं तबाह थी वञनि। इहो हिकिड़ो इंसानी बर्बरियत जो इंतिहाई हिकिड़ो सबूत आहे। डॉक्टर साहब, हिते इहो सवाल आहे त ही जेके नौजवान या सियासी कारकुन खजनि था, इन्हनि जे खजण जो तव्हांखे सबबु कहिड़ो नज़र अचे थो? साईं, ॿियो को सबबु न हूंदो आहे, टेररिज़म आहे। इहो स्टेट जो हिकिड़ो टेररिज़म आहे त जीअं सियासी वर्करनि खे ऐं सिविल सोसाइटीअ खे ड्रिजाइजे त जीअं उहे रियासत जे ख़िलाफ़ को आवाज़ न करे सघनि। ऐं वॾी दुख जी ॻाल्हि इहा आहे त जेके बि 2-3 नौजवान उन्हनि आज़ादु कया आहिनि, तव्हां ॿुधो उन्हनि जा इंटरव्यू ॿुधंदा हूंदव त तव्हांखे अंदाज़ो थींदो त उन्हनि जा ज़हन चेंज थियल आहिनि ऐं उन्हनि खे ज़ोरी पाकिस्तानीअ तो इस्लामियत जा सबक़ ॾियारिया विया आहिनि। इन मां साबित थो थिए त इहे टैक्टिस उहे ई आहिनि जेकी पुराणे ज़माने में जेको आहे स्टेट कंदी हुई, माण्हुनि जा ज़हन तब्दील कयो, ज़ोरी करे, टॉर्चर करे ऐं हू चाहिनि था त आम माण्हूअ खे हुनजो सबक़ मिले त हू का बि अहिड़े क़िस्म जी ड्रिजी करे जेको आहे असली इनकलाबी ऐं जमहूरी तहरीक में हिसो न वठनि। ॿियो को हुनजो मक़सदु न आहे। ऐं हिन महिल ताईं को बि हिकिड़ो बि ऑफिसर गवर्नमेंट जो, ISI जो, सिक्योरिटी एजेंसी जो, मिलिट्री जो, पुलिस जो, कंहिंखे बि सज़ा कोन आई आहे
जेके बि एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग में आया आहिनि ऐं जेके बि जिन बि हेॾा सभई नौजवान थिया अथऊं, न सिर्फ़ु हिते पर बलूचिस्तान में त हज़ारे थिया अथऊं, पश्तूनिस्तान में बि हज़ारे थिया अथऊं, पर कंहिं बि हिकिड़े माण्हू जो नालो ॿुधाए जंहिं ते को केस थियो हुजे, जंहिंखे का सज़ा आई हुजे। इहो सॼो कूड़ आहे। हुननि जो मक़सदु इहो आहे त ड्यू प्रोसेस खे ख़तमु करे हिकिड़ो अहिड़ो ट्रेडिशन पैदा कजे जो सियासी वर्कर कमु न करे सघनि। ॿियो को मक़सदु नाहे। डॉक्टर साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां। डॉक्टर सगीर शेख साहब। डॉक्टर हैदर अशारी, चेयरमैन GM सैद स्टडीज़ बोर्ड। असीं अॼु हिते वाशिंगटन DC में गॾु थिया आहियूं कैपिटल हिल जे साम्हूं। हीउ मुज़ाहिरो आहे सिंधी मिसिंग पर्सन्स जी आज़ादी जे लाइ, जेके पाकिस्तान जी रियासती एजेंसियुनि तरफ़ां सिंध जा क़ौमी कारकुन खंभिया विया आहिनि, तक़रीबन 150 खां मथे आहिनि। उन्हनि जे लाइ हीअ मुज़ाहिरो थियो आहे सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका तरफ़ां, जंहिंमें वॾे तइदाद में सिंधी जेको आहे सो अॼु गॾु थिया आहिनि ऐं मुज़ाहिरो कनि पिया। सभिनी जे हथ में बैनर ऐं प्ले कार्ड्स आहिनि। उन्हनि जी डिमांड आहे त सिंधी मिसिंग पर्सन जेके आहिनि आज़ादु कया वञनि। हाणे ताईं तव्हां मोहम्मद अली महर सां ॻाल्हायो ऐं जेको सदर आहे साना जो मर्कज़। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे साईं मोहम्मद अली महर, सदर साना सां। तव्हां अॼु वाशिंगटन में वॾे पैमाने ते एहतजाज करे रहिया आहियो। असांजे सामाईन खे इहो ॿुधाइण चाहींदो त हिन एहतजाज जो पस मंज़र छा आहे? साईं, एहतजाज जो पस मंज़र इहो आहे त सिंध जा मसइला तमामु घणा आहिनि, पर सिंध जो अॼु जो वॾे में वॾो मसइलो जेको आहे उहो आहे त असांजा नौजवान खंभिजी था वञनि, गुम था थी वञनि, ख़बर ई कान थी पए त काॾे विया। ऐं उन्हनि खां पोइ जॾहिं उहे वरी कुझु मिलनि था त अहिड़ी हालति में कोन्हनि जो कंहिं बि कमु करण जे क़ाबिल रहनि, किन जूं लाशूं थियूं मिलनि सड़ियल। त असांजो मुतालबो छड़ो इहो आहे त असांजा नौजवान जेके गुम थिया आहिनि उहे बाइज़त तरीक़े सां बिना कंहिं तकलीफ़ जे उहे मोटी अचनि ऐं घर अचनि ऐं अची करे पंहिंजी बाइज़त ज़िंदगी गुज़ारनि। असां कंहिंखे ब्लेम कोन था कयूं त कंहिं थिया आहिनि, छो थिया आहिनि। असां सिर्फ़ु इहो चाहियूं था त असांजा नौजवान मोटी अचनि ऐं इन जी ज़िमेदारी जेका आहे हयातीअ जी ऐं सिक्योरिटी जी ज़िमेदारी इहा हूंदी आहे हुकूमत जी। तंहिंजे करे असां हुकूमत खे ज़िमेदार इन लिहाज़ सां सम्झूं था त उन्हनि खे असांजा माण्हू वापसि करणु खपनि। जंहिं बि खयां आहिनि, जिथे बि आहिनि, असांखे वापसि खपनि। महर साहब, ॻाल्हि इहा आहे त जेके बि माण्हू खयां विया आहिनि उहा अहिड़ी प्रैक्टिस आहे जंहिंमें न को उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे थो, न को उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे थो त उन्हनि कहिड़े क़िस्म जो अहिड़ो को संगीन ॾोह कयो आहे। संगीन ॾोहारियुनि खे बि अदालतुनि में पेश कयो वेंदो आहे। त इन नुक़्ते खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, इन नुक़्ते खे मां ईअं थो ॾिसां त असांजा तव्हां अॼु जेकॾहिं बैनर्स बि ॾिसंदव न, प्ले कार्ड ॾिसंदव, उन में हिकिड़ो नारो वॾो लिखियलु अथव, लेट द जस्टिस टेक इट्स कोर्स ऐं लेट द लॉ टेक इट्स कोर्स। असां सिर्फ़ु इहो था चाहियूं त कानूनी तक़ाज़ा जेके बि आहिनि, जिन ॾोह कयो आहे उन्हनि खे बि कोर्ट में पेश कयो, जिन न कयो आहे उन्हनि खे बि कोर्ट में पेश कयो। अच्छा कारा पधरा थी वेंदा, पर घटि में घटि हिकिड़ो लॉ जो प्रोसेस त हलायो न। ख़बर त पए त केरु ॾोही आहिनि, केरु बेॾोही आहिनि जेके गुम थिया आहिनि असांजा। ऐं घणा अहिड़ा नौजवान जिन खे का ख़बर ई कान्हे, के सहाफ़ी, के अदीब, जिन खे ख़बर ई कान्हे त उहे उन्हनि जे पोयरनि खे ख़बर ई कान्हे त उन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे जो गुम थी विया आहिनि। सो कानून पंहिंजो रस्तो वठे, उन ते कंहिंखे बि एतिराज़ कोन्हे। सो असांजो वॾो मुतालबो इहो ई आहे। साईं मोहम्मद अली महर साहब, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ तव्हांजा लख लाइक़, वॾी महिरबानी। साईं लख थोरा। ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधायां त ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे जी जो असां 4 बसूं कयूं हुयूं। वाह। हिते मां सम्झां थो त 100-150 खनि त माण्हू हूंदा जेके तव्हां जेकॾहिं ॾिसो बि लाइव फीड बि हले थी पई ऐं उहे सभु इंसाफ़ घुरण लाइ गॾु थिया आहिनि। मां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां ॻाल्हायो मां सां। वॾी महिरबानी साईं। प्रोफेसर बदर सुमरो साहब आयो आहे, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जो। मां प्रोफेसर डॉक्टर बदर सुमरो, काउंसिल मेंबर ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान। हिकु ॾिघे अरसे खां वठी सिंध ऐं बलूचिस्तान में जेके आहिनि से नौजवाननि खे खंभे गुम कयो पियो वञे ऐं उन्हनि खे मारियो पियो वञे ऐं उन्हनि जे लाइ न को अदालती जेके आहिनि से मदद थी मिले, न का ॿी मदद थी मिले। ही माण्हू जेके आहिनि से सिंध खां वठी वाशिंगटन DC ताईं डिमॉन्स्ट्रेशन किए पई। इन डिमॉन्स्ट्रेशन में एज़ अ ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट, एज़ अ ह्यूमन राइट्स डिफेंडर ऐं यूनाइटेड नेशंस खे अपील थो कयां त पाकिस्तान में पंहिंजो
फैक्ट फाइंडिंग मिशन मोकिले जेको सिंध ऐं बलूचिस्तान जे नौजवाननि खे जेके डेड बॉडीज़ मिलनि थियूं, चिचरल लाश मिलनि था ऐं उन्हनि जा केस अदालतुनि में नथा हलाया वञनि, उन्हनि ते अचे कमीशन वेहे ऐं ख़बरचार वठे त आइदर वी आर लिविंग इन इस्लामिक कंट्री, डेमोक्रेटिक कंट्री, फासिस्ट कंट्री। इन जे करे हिकु भेरो वरी यूनाइटेड नेशंस खे अपील आहे त उहो पंहिंजो फैक्ट फाइंडिंग मिशन सिंध में मोकिले। सामईन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु आहे ज़ाकिर बुलो साईं, ही इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि साना जा। अदा मां तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां आजियां कयां थो। अॼु जेको तव्हां एहतिजाज कयो आहे तव्हां जस लहणो, हिन एहतिजाज जे हवाले सां तव्हां इन मसइले ते असांजे सामईन खे कुझु ॿुधायो। जी साईं, वॾी महिरबानी इमदाद साहब। जीअं त सना जो ही जेको सालियानो कन्वेंशन आहे वाशिंगटन DC में हिन भेरे 6 खां 9 जुलाई ताईं जेको ही जारी रहंदो, पर मां सम्झां थो हुन में असांजो मुख्य जेको नुक़्तो आहे उहो सिंध जे जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी, उन्हनि जी आज़ादी लाइ आहे। ऐं अॼु वाशिंगटन DC में कैपिटल हिल ॾाढो अॼु प्रोटेस्ट हुयो, असांजो मार्च हो ऐं अञा ताईं बि जारी आहे। ऐं उहो सिर्फ़ु हिकु पॉइंट ते आहे त सिंध जा जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं कंहिं ते को केस आहे, जेकॾहिं को कंहिं इलीगल एक्टिविटी में इन्वॉल्व आहे त उनखे तव्हां अदालत में पेश कयो। घटि में घटि जेका उनजे वारसनि में या सिंध में जेका गिणती आहे, जेका तशवीश आहे, उहा ख़तमु थिए। छाकाणि त माज़ी में थींदो रहियो आहे त सिंध मां क़ौमी कारकुननि खे खणी, सियासी कारकुननि खे खणी गुम करे ऐं पोइ उन्हनि जा चिचर लाश मोकिलिया वेंदा हुआ, जंहिंजे करे अॼु सिंध जो शऊर जेको आहे उन सूरत हाल में इंतिहाई गिणती रखे थो पियो, तशवीश रखे थो पियो त जीअं त जेके सिंध जा क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे हिफ़ाज़त सां बाहिफ़ाज़त उन्हनि जे वारसनि ताईं पहुचायो वञे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त उहे कंहिं एक्टिविटी में इन्वॉल्व आहिनि त उन्हनि खे तव्हां ज़ाहिर कयो ऐं खुली अदालत में उन्हनि ते मथां केस हलायो। जी साईं, वॾी महिरबानी ज़ाकिर बुलो साहब, तव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खे वक़्तु ॾिनो। We want justice. We want peace. सना जी अॻूणी जनरल सेक्रेटरी नूरनिसा खान। We want peace. जी नूरनिसा, तव्हां अॼु मुज़ाहिरे में शरीक थिया आहियो। हिन खां अॻु में बि तव्हां सिंध में जेका असांजी कार्ड आहे तव्हांजे पंहिंजे टेन्योर में, उन खां पोइ बि तव्हां एहतिजाज कंदा रहिया आहियो, लिखंदा रहिया आहियो। पाण तव्हां ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहियो, पीस एक्टिविस्ट आहियो। छा फीलिंग्स आहिनि तव्हांजो? ॾिसो, इहो ॾाढो हिकिड़ो अनसिविलाइज़्ड, अनडेमोक्रेटिक एक्ट आहे जेको के क्लेम टू बी डेमोक्रेटिक कंट्री ऑफ पाकिस्तान। उन में एतिरो अनजस्टिस के पीपल आर विक्टमाइज़्ड ऐं हुननि खे तव्हां खणी वञो था बग़ैर कंहिं प्रूफ जे। वी डिमांड के उन्हनि खे तव्हां कोर्ट में पेश कयो, उन्हनि ते केस हलायो ऐं हीउ जेको जबर आहे, हीअ जेका ज़बरदस्ती आहे, हिनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। ऐं जेकॾहिं इहो सम्झो वञे थो त सिंध अकेली आहे त अॼु वाशिंगटन DC में 100 जे तादाद में माण्हू गॾु थी करे इहो ज़ाहिर कयो आहे त न इहे जिन माण्हुनि खे खयो वञे थो इहे अकेला आहिनि, न इन्हनि जूं पुठियां फैमिलियूं अकेलियूं आहिनि, न सिंध अकेली आहे ऐं न सिंध जो मज़लूम तबिको अकेलो आहे। जॾहिं बि सिंध ते अहिड़े क़िस्म जी ज़्यादती थींदी ऐं डेमोक्रेसी ऐं कॉन्स्टिट्यूशन खे वायलेट कयो वेंदो त सिंध जो अवाम किथे बि हुजे गॾु थींदो ऐं गॾु थी करे ऐं पुरमन एहतिजाज कंदो ऐं इहा डिमांड कंदो त असांखे जस्टिस खपे, असांखे पीस खपे सिंध में। उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां इन्हनि माण्हुनि खे जिन खे जबरी तौर ते गुम कयो वञे थो उन्हनि खे कोर्ट में वठी अचो, उन्हनि ते केस हलायो। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां चवणु चाहियां थी त जेके पुरमन एहतिजाज सिंध में थियनि था ऐं उन्हनि एहतिजाजनि ते वायलेशन कई वञे थी, टॉर्चर कयो वञे थो, असांजे न्याणियुनि जी बेहरुमती कई वञे थी, जेके उन जूं फैमिली मेंबर्स आहिनि एहतिजाज करनि थियूं, इनखे फौरी तौर ते स्टॉप कयो वञे। हिकिड़ो त कानून जी भनकड़ी कजे थी, लॉ जी भनकड़ी आहे, कॉन्स्टिट्यूशन जी भनकड़ी आहे, उन जे मथां पीसफुल प्रोटेक्टर्स ते वायलेशन इहा जेका आहे सा तमामु फौरी तौर ते बंदि कई वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर। फरहान कागज़ी अदा हाणे इंग्लिश में ॻाल्हायूं। असांजी अदा हिते जमा इहो थियूं त जेके सिंध में ऐं जनरली
पाकिस्तान में भी मिसिंग पर्सन जिनमें इल्ज़ाम पाकिस्तान सिक्योरिटी एजेंसीज़ ते आहे त उहे उन्हनि खे खणनि था ऐं उन्हनि खे अनफॉर्चुनेटली इलीगल डिटेंशन में रखनि था। त असांजी डिमांड इहा ई आहे त उन्हनि को बि ॾोह कयो आहे त उन्हनि खे अदालतुनि में वठी वञो, प्रोसिक्यूट कयो, न त उनखे महिरबानी करे आज़ादु कयो। जेके बि उन्हनि जा रिलेटिव आहिनि, ॿार आहिनि, दे आर गोइंग थ्रू अ पेन। सो इहा ई असांजी सिंपल डिमांड आहे। थैंक यू, वॾी महिरबानी। फरीद भुट्टो असांजो नामियारो लेखक आहे, असांजो अदब दोस्त अदीब आहे, सिंध दोस्त अदीब आहे, सना जो सीनियर मेंबर आहे। अॼु हिन मुज़ाहिरे में हू बि सिंध जे मिसिंग पर्सन जी बाज़ियाबी जे लाइ ऐं मिसिंग पर्सन जी फैमिलीज़ सां यकजहती जे लाइ गॾु थियो आहे। फरीद, तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो सिंध जी सूरत हाल खां ऐं स्पेशली जंहिं मामले ते असां हिते गॾु थिया आहियो। हा सना, ही मुज़ाहिरो असीं पहिरियों त इन खे कंडेम कंदा रहिया आहियूं, मुख़्तलिफ़ करारदादूं पास कंदा रहिया आहियूं, पर हिन भेरे असीं कैपिटल हिल ऐं वाइट हाउस ऐं हिते सभु दोस्त गॾु थिया आहियूं ऐं मिसिंग पर्सन जे लाइ आवाज़ उथारियूं था। ऐं सिंध में को अहिड़ो कानून कोन्हे जंहिं ते अमल कयो वञे ऐं उन्हनि खे कोर्ट में पेश कयो वञे। सिंधी माण्हुनि जा नौजवाननि जा रोज़ लाश मिलनि था पिया, असां उनखे कंडेम था कयूं। जेकॾहिं उन्हनि को ॾोह कयो आहे त उनखे बिफोर द लॉ कोर्ट पेश कयो वञे। ऐं उनजा ॿार परेशान आहिनि, माउरूं परेशान आहिनि, भेनरियूं परेशान आहिनि, आम सिंधी परेशान आहे। उन्हनि खे महिरबानी करे जल्दी ॿाहिरि आंदो वञे, पेश कयो वञे, ॾोह कयो आहे, न त आज़ादु कयो वञे। पर जेको बि इहो क़दम करे थो असां हुनखे कंडेम था कयूं। असीं सभु सिंधी हिते अमेरिका में ऐं सॼी दुनिया जा सिंधी गॾु थी हिन ॻाल्हि जी मुज़म्मत करियूं था पिया त बग़ैर कंहिं ॾोह जे उन्हनि खे लिकायो थो वञे, मारियो थो वञे, टार्चर कयो थो वञे। वॾी महिरबानी करे मुज़ाहिरे खे ॾिठो, मुज़ाहिरे में शरीक दुनिया जी कुल कुझु शरीक जेके सिंधी फैमिलीज़ हिते गॾु थियूं, उन्हनि जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो। मां सम्झां थो उन्हनि सभिनी जो जी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी डिमांड आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू ते को केस आहे, जेकॾहिं को माण्हू कंहिं एक्टिविटी में इन्वॉल्व आहे, तव्हां उन्हनि खे कोर्ट ऑफ लॉ ॾों पेश कयो। बाक़ी इहो कानून आहे, इहा इंसानी हक़नि जी लताड़ आहे, भञकड़ी आहे त तव्हां सरेआम माण्हुनि खे ॾींहं ॾिठे घरां खणी खंभे गुम करे छॾियो ऐं पोइ उनजा चिचरनि लाश तव्हां रोडनि ते उछलायो। ऐं जेकॾहिं के फैमिलीज़ उन्हनि जूं नियाणियूं उन्हनि जा वारिस एहतिजाज कनि था त तव्हां उन्हनि ते बि तशदुद कयो, टॉर्चर कयो, धमकायो, दबायो। सना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका अॼु मुतफ़िक़ा राय सां इन शइ खे रद्द करे थी ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खां, पाकिस्तान इदारनि खां डिमांड करे थी त सिंध में जेका जारी इंसानी हक़नि जी लताड़ आहे, भञकड़ी आहे, बदमाशी आहे, उहा बंदि कई वञे ऐं सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे बिना देर आज़ादु कयो वञे। या जेकॾहिं हुन ते को केस आहे त उन्हनि खे खुलियल अदालतुनि में पेश कयो वञे, उन जे मथां केस हलायो वञे। सामईन, हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मोहतरम ज़ाकिर बुलो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी, साना जे मुख़्तलिफ़ अॻुवाणनि सां कयल ॻाल्हि ॿोल ऐं एहतिजाज जो अखियुनि ॾिठो अहवालु पेश करे रहिया आहियूं। We want justice. We want peace. 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 We want justice. ही सना जा मेंबर ऐं उहिदेदार आहिनि जेके अॼु सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ ऐं इन्फोर्स्ड डिसअपियरेंसिस ख़िलाफ़
वॉशिंगटन DC जे रोडनि ते आॾो आहिनि। ही हितां जो कैपिटल हिल आहे, अमेरिका जी गादी जो शहर। ही सना जा मेंबर्स आहिनि जेके अॼु सरापा एहतजाज आहिनि सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़। तव्हां ॾिसी सघो था तमामु वॾो अंग ऐं हिकु आवाज़ थी करे सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ मुज़ाहिरो कनि पिया। We want justice, we want peace. 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 ही तमामु वॾो अंग तव्हांखे नज़र अचे थो। सना जा मेंबर आहिनि दोस्त जेके अॼु सिंध में enforced disappearances ख़िलाफ़ गॾु थिया आहिनि ऐं अमेरिका जे गादी वारे हंधि वॉशिंगटन DC में कैपिटल हिल आॾो गॾिजी सिंध में मिसिंग पर्सन जी फैमिलीज़ जेके आहिनि उन्हनि सां सॉलिडरिटी जो मुज़ाहिरो कनि था। Stop enforced disappearance. Insane. Stop enforced disappearance. Insane. सना जे सदर मोहम्मद अली महर जी अॻवानी में ही सभु दोस्त अॼु तव्हांखे वॉशिंगटन DC जे रोडनि ते नज़र अचनि था जेके सिंध जी जेके मिसिंग पर्सन्स आहिनि उन्हनि जी फैमिली सां सॉलिडरिटी ऐं उन्हनि जी आज़ादी जे लाइ ही अॼु तव्हांखे वाइट हाउस वॉशिंगटन DC जे कैपिटल हिल आॾो तव्हांखे दोस्त नज़र अचनि था। अॼु अमेरिका में रहंदड़ सिंधी सरापा एहतजाज आहिनि। अमेरिकी सिंधियुनि ख़ासि करे सना जे मेंबरनि जो क्लियर कट मौक़ुफ़ आहे त हू पाकिस्तान में सिंध में कंहिं बि सूरत में जेका बदमाशी आहे या इंसानी हक़नि जी लताड़ आहे उनखे क़बूल न कंदा, बर्दाश्त न कंदा। ऐं हाणे मां सना जे प्रेसिडेंट मोहम्मद अली महर खे चवंदुसि त हू हिन मौक़ुफ़ हिन हवाले सां अॼु हिन मुज़ाहिरे जे हवाले सां सिंध जा मसइला तमामु घणा आहिनि ऐं सिंध जे सभिनी खां वॾनि मसइलनि में गुम थियल माण्हुनि जो मसइलो सभिनी खां वॾो आहे ऐं इन मसइले ते असां आवाज़ उथाइण लाइ हिते सभु गॾु थिया आहियूं। ऐं तव्हां ॾिसो था सवनि में माण्हू आहिनि सिंधी जेके अची गॾु थिया आहिनि पंहिंजे परेशानी जो इज़हार करण लाइ, एहतजाज करण लाइ, गुम थियल माण्हुनि जे लाइ त जीअं उन्हनि खे वापसि आंदो वञे। असांजो एहतजाज छॾो इहो आहे। तव्हां ॾिसो था त हिते सना जा तमामु सीनियर मेंबर्स बि शरीक आहिनि, वॾी तादाद में औरतूं शरीक आहिनि, नंढा ॿार शरीक आहिनि। मां चाहींदुसि त हिन मुज़ाहिरे में शरीक जेके कुझु ॿिया दोस्त आहिनि उन्हनि सां बि अव्हांखे ॻाल्हाइजे। हा साईं जी जी सर, तव्हां हिन मुज़ाहिरे में शरीक थिया? हाँ जी जी सर, असां लौटकड़ खां आहियां। मुंहिंजो डॉक्टर इमदाद ख़्यालु आहे ॾाढो जेको मिसिंग पर्सन जे लाइ असां हिते प्रोटेस्ट कयो आहे बिल्कुलु हिकिड़ो ख़ामोशी सां असां शो कयो आहे त असांजा पर्सन जेके मिसिंग आहिनि सो अलाह कंदो त इन जे लाइ कुझु थिए। ठीक है डॉक्टर सफदर सर की गदा है हैदर लाशारी। डॉक्टर सफदर तव्हां वरी हिन मुज़ाहिरे में शरीक थिया आहियो? बिल्कुल दादा, सबको पहिरियों त सना ऐं तव्हां सभु दोस्त मुबारकबाद लाणियो जो हिकिड़ो सिंध जो तमामु अहम इशू आहे। इहो न सिर्फ़ ह्यूमन राइट्स जो इशू आहे पर इहो मुंहिंजी दिलि जे वेझो आहे, छो जो मां पाण इन क़बर ऐं अज़ाब मां लोड़े चुको आहियां, मुंहिंजी फैमिली लोड़े चुकी आहे। इन जे करे असां अॼु हिते गॾु थिया आहियूं सिंधी वॉशिंगटन DC में ताकि हिननि अदारनि ऐं ऐवाननि खे अपील करे सघूं, उन्हनि खे ॿुधाए सघूं त सिंध में छा ज़ुल्म पियो थिए ऐं असांजे कैदियुनि खे, गुम थियलनि खे हिकदमि आज़ादु कयो वञे। ऐं असांजी इहा डिमांड आहे। सिंधी हिकु पुरअमन क़ौम आहे
ऐं असां नॉन वायलेंस में बिलीव कंदड़ आहियूं, पर असां कंहिं बि सूरत में पंहिंजे नौजवान जेके असांजा खॼल आहिनि, गुम थियल आहिनि, जेके पीअर गुम आहिनि, उन्हनि खे असां न विसारियो आहे। असां उन्हनि जी फैमिलियुनि सां, अदड़ियुनि न्याणियुनि सां गॾु आहियूं। अज़ीज़ नारे साहब सां गॾु आहिनि सना जा अॻूणा सदर। सना जेको हमेशह सिंध जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे तमामु सरगर्म रही आहे। उहे जमहूरियत लाइ हुजनि या ॿिया मुआशी मसइला हुजनि, कालाबाग डैम जो मसइलो हुजे, नेशनल फाइनेंस जो मसइलो हुजे, आमिर जा ॻाल्हियूं हुजनि, जेके उन लाइ असां हमेशह स्टैंड वरितो आहे। ऐं मिसिंग पर्सन्स जो जॾहिं खां इशू शुरू थियो आहे, ज़ियाल हक़ जे दौर में या उन खां पोइ जेके थिया आहिनि, उन ते असां हमेशह पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे, उनजी आज़ादी लाइ घुर कई आहे। हिन वक़्तु बि हीअ ज़ुल्म आहे त ज़ाहिरी तरह हिकु जमहूरी हुकूमत आहे, पर उनजे बावजूदि एजेंसीज़ कुझु आहिनि या जेके बि इदारा आहिनि उहे बग़ैर केसनि जे माण्हुनि खे खणी था वञनि ऐं उन्हनि खे न किथे कोर्टनि में था वठी अचनि, न किथे पेश था कनि, किथे ख़बर कान थी पए उनजा जेके मिट माइट आहिनि उहे परेशान आहिनि। सो असांजी घुर इहा आहे त जेके मिसिंग पर्सन्स आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे, ऐं जेकॾहिं उन्हनि ते के केस आहिनि या ॻाल्हियूं आहिनि त उन्हनि खे कोर्ट में आंदो वञे, उन्हनि खे पंहिंजे डिफेंस जो पूरो हक़ ॾिनो वञे। त उहो उन खां पोइ जेकॾहिं उन ते साबित थिए थो त उन्हनि खे का सज़ा अचे या उहा ॿी अलॻि ॻाल्हि आहे, पर बग़ैर कोर्टुनि में पेश करण जे या माण्हुनि ते कूड़ा केस लॻाए उन्हनि खे गिरफ़्तार करे था वञनि, उनखे ग़ाइब करे था छॾनि, असां उनजी शदीद मुखालफ़त था करियूं। इरशाद अब्बासी सना जी वाइस प्रेसिडेंट असां सां गॾु आहे। इरशाद अब्बासी असां सिर्फ़ु उहो था चाहियूं त असांजे माण्हुनि मज़लूम माण्हुनि खे खंभे गुम न कयो वञे, उन्हनि खे कोर्ट में आणियो अगरि ॾोहारी आहिनि, ऐं ग़रीब सभु मिसकिन आहिनि जंहिंजो कंहिंसां को वास्तो न आहे, ऐं सिर्फ़ु असांखे डिॼारण लाइ कमु कयो थो वञे। महिरबानी करे उन्हनि खे आज़ादु कनि ऐं अगरि ॾोहारी आहिनि त कोर्ट में पेश कनि। ठीकु आहे। डॉक्टर एजाज़ तुर्क साहिब। साईं, असांजो क्लियर मुतालबो आहे त कंहिं बि मुहज़िब मुल्क में कानून जी बालादस्ती हुअणु घुरिजे, ऐं उहे माण्हू जिन खे बिना ॾोह जे या ॾोह जे डिसपियर कयो आहे उन्हनि ते कानूनी कार्रवाई करे कानून जे मुताबिक़ तव्हां उन ते अमल कयो। बाक़ी इहो बिना इहा रियासती दहशत गर्दी बंदि कई वञे, ऐं असांजे जेके बि माण्हू आहिनि सिंध जा, पंजाब जा, बलूचिस्तान जा या ख़ैबर पख्तूनख्वा जा, जेके बि माण्हू डिसपियर कया आहिनि, फ़ौजी जनता असांजे उन्हनि खे उन्हनि ते कानूनी कार्रवाई कई वञे। जे कानून जे मुताबिक़, पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ हू जे ॾोहारी आहिनि उनखे ट्रांसपेरेंट उनजो थिए, जेका कानूनी कार्रवाई थिए। जेकॾहिं वाक़ई ॾोहारी आहिनि त भली सज़ा ॾियो, पर इहो जेका आहे उनखे बिना कंहिं चार्ज शीट जे उनखे डिसपियर करे मारियो था, इहा जेका आहे रियासती दहशत गर्दी आहे जंहिंजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। वॾी महिरबानी साईं। बदर सुमरो साहिब असां सां गॾु आहिनि, सिंध मां सीट जी अची सना जिन कन्वेंशन में शरीक थिया आहिनि, मुज़ाहिरे में शरीक थिया आहिनि। प्रोफेसर बदर सुमरो साहिब, छा चवंदो तव्हां? महिरबानी, मुंहिंजो ताल्लुक़ ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान सां आहे। ही जेका प्रोटेस्ट थियनि पिया उन्हनि जी मां फुली सपोर्ट कयां थो पियो, हिन जे करे जो असां सिंध में ग्राउंड ते जेको आहे सो मुसलसिल स्ट्रगल में बि हूं ऐं मुसलसिल एहतजाज में बि हूं। तंहिंजे करे असांजो इहो ई चवणु आहे त सिंध जे माण्हुनि खे मार्जिनलाइज़ कयो पियो वञे, सिंध जे माण्हुनि खे जेनोसाइड कयो पियो वञे, बलूचिस्तान जे माण्हुनि खे जेनोसाइड कयो पियो वञे। इन जे करे मुंहिंजी यूनाइटेड नेशंस खे इहा अपील आहे त महिरबानी करे उन्हनि मुल्कनि में इंटरव्यून कयो जिते जेके पाकिस्तान जहिड़ा मुल्क आहिनि, जेके पंहिंजे ई शहरनि खे अगवा कनि था, पंहिंजे ई कानून जी लताड़ कनि था, पंहिंजे ई आइन खे पुठी ॾेई करे इनोसेंट ऐं अनआर्म्ड माण्हुनि खे मारनि था। उन्हनि खे जेकॾहिं को बि मसइलो आहे त उन्हनि खे कोर्ट ऑफ लॉ में पेश कयो वञे, छो त हीउ को बि तरीक़ो न आहे। इन जे करे पाकिस्तान जे जेका बि आहे इदारा आहिनि उन्हनि खे पाबंद कयो वञे त हू आइन ते हलनि। ठीकु आहे। वॾी महिरबानी बदर सुमरो साहिब। दोस्तो ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही वाशिंगटन DC जो कैपिटल हिल वारो इलाइक़ो आहे जिथे दुनिया जी तक़दीरुनि जा फ़ैसिला थींदा आहिनि, जिथे अमेरिका जा कांग्रेसमैन सेनेटर्स वेही करे कानून साज़ी कंदा आहिनि। ही उहा असेंबली आहे, ही उहो इदारो आहे, ही उहो ऐवान आहे
ही तव्हां ॾिसो था अॼु वाशिंगटन DC जे रोडनि ते तव्हांखे रुगो सिंधी अजरक टोपिन में नज़र ईंदा। ही सिंधी न्याणियूं, ही औरतूं, ही ॿारड़ा, ही सभु अॼु सिंध जे मिसिंग पर्सन सां गॾु आहिनि, उन्हनि सां यकजहती जो इज़हार कनि था ऐं उन्हनि जी आज़ादी जे लाइ अॼु ही वाशिंगटन में गॾु थिया आहिनि। वाशिंगटन जे रोडनि ते तव्हांखे नज़र अचनि था पोड़ा पका, नंढी उमिरि जा, वॾी उमिरि जा, मर्द, तोड़े औरतूं। मुनीर सुमरो सना जो अॻूणो जॉइंट सेक्रेटरी असां सां गॾु आहे। मुनीर, तव्हां छा चवंदो मिसिंग पर्सन जे हवाले सां? छा इन्हनि मिसिंग जेके असांजा सिंधी दोस्त आहिनि असांजा, उन्हनि खे किडनेप कयो वियो आहे, उन्हनि खे अञा ताईं ज़ाहिर नथो कयो वञे। फौरन जेको आहे न सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट इन्हनि खे आज़ादु कयो वञे ऐं ओपन कोर्ट में इन्हनि खे जेको आहे न ट्रायल कयो वञे। ठीकु आहे मुनीर, वॾी महिरबानी। ही ॿिया असांजा दोस्त आहिनि। ही सिंध जो शऊर अॼु तव्हांखे नज़र अचे थो। ही सिंध जो शऊर आहे, ही जेको अॼु अमेरिका में वाशिंगटन DC जे रोडनि ते हितां जा मर्द, तोड़े औरतूं, ही सभु अॼु अव्हांखे सिंध जे जेके खंबे गुम कयल आहिनि हाफिज़ मोहम्मद सिद्दीक मेमन साहब असां सां गॾु आहे। हाफिज़ मोहम्मद सिद्दीक मेमन साहब, उन धरतीअ तां हिते पहुतो आहियां जेका सिंध जे माण्हुनि जे खून सां लहू आहे। हीअ उहा सिंध आहे जंहिं दुनिया खे अमन इंसाफ़ जो पैगाम ॾिनो। हीअ धरती तहज़ीबनि जी माउ, मज़हबनि जी माउ, हिननि जो देवता ख़ूबसूरतीअ जो, हिननि जो धर्म प्रेम जो अॼु उन्हनि सां इहा जुट थिए पई। उन्हनि जे माण्हुनि खे बेगुनाह कयो, उन्हनि खे गुम करे मारियो। तक़रीबन कोई 60-65 जे क़रीब माण्हू असांजा शहीद करे चुका आहिनि ऐं अहिड़े ई हिसाब सां थोक जे हिसाब सां माण्हू गुम आहिनि। उन्हनि जी का ख़बर कान्हे का। इहो दुनिया जे कंहिं मुहज़ब मुल्क ऐं क़ौम जे लाइ मुनासिबु कोन्हे, पर हीअ जेका असांजी स्टेट पाकिस्तान जी आहे, जेका पाण खे इस्लामी स्टेट थी चए, इस्लाम त कॾहिं बि इन जी इजाज़त नथो ॾिए त पोइ माण्हुनि खे ईअं गुम कयो वञे। इस्लाम जो अलल ऐलान हुकुम आहे त कंहिं बि माण्हूअ खे जेकर ईअं मारियो था त पूरी इंसानियत खे मारियो था। ही स्टेट इंसानियत जी कातिल आहे। असीं इन खां मुतालबो था करियूं त असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे, या जेकॾहिं तव्हांजे अंदरि ज़हन में के हू ॾोही आहिनि त उन्हनि ते खुलियुनि अदालतुनि में केस हलायो वञे। वरी महिरबानी, जीअं मूं अर्ज़ु कयो त अॼु असां वटि सिंध जो शऊर गॾु थियो आहे। सिंध जा अदीब, दानिश्वर, शाइर, सहाफ़ी साईं इनायत बलोच साहब बि अॼु असां सां हिन मुज़ाहिरे में शरीक आहिनि। इनायत साहब, सही ॻाल्हि इहा आहे त जेको सभिनी जेके दोस्तनि ॻाल्हि कई, मां उन राय सां मुतफ़िक़ आहियां त हेॾो ज़ुल्म थो पियो थिए। सिंध जा माण्हू खजनि पिया, पीअर खजनि पिया, ॿाहिरि खजनि पिया, नियाणियूं खजनि पियूं। त इहो त इंतिहाई सफ़ाकाना कार्रवाई आहे जेका हिकिड़ी कंहिं जाबिर स्टेट में थींदी आहे। पर हे त पंहिंजो नालो था वठनि, इस्लाम जो नालो बि वठनि था पिया, डेमोक्रेसी जो नालो बि वठनि था पिया, भाइरी जो भाईचारे जो नालो बि वठनि था, पर कम जेके आहिनि से उहे ज़ालिमाना पिया कनि। त हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजो बिल्कुलु पुरज़ोर मुतालबो आहे त इहे असांजा मिसिंग पर्सन्स महिरबानी करे जल्दी ज़ाहिर कयो, इन्हनि खे ॿाहिरि कढो, इन्हनि खे आज़ादु कयो ऐं इन्हनि इहे ज़ुल्म जेके आहिनि सिंध में बंदि कयो, पाकिस्तान में बंदि कयो। महिरबानी, वरी महिरबानी साईं। हमीद भुटो असां सां गॾु आहे, दोस्त असांजो। हमीद, तव्हां हिन कन्वेंशन में, हिन मुज़ाहिरे में शरीक आहियो, तव्हां सिंध मां आया आहियो, उते रही बि हींअर तव्हां ताज़ो हिते आया आहियो, पर तव्हांखे उतां जी हालतुनि जी बि ख़बर आहे, उते बि एहतजाज में तव्हां शरीक थिया आहियो। हा ज़ाकिर, साना हिकिड़ो आलमी इदारो आहे, सिंधियुनि जो आवाज़ इदारो आहे जेको मुसलसल 34-35 सालनि खां सिंध जो दर्द आवाज़ ते आवाज़ु उथारे पियो। अॼु जेके माण्हू पंहिंजे घरनि खां लापता आहिनि, उन्हनि ते आवाज़ु उथारे वञे थो। उन में खोड़ सारा बेगुनाह माण्हू बि आहिनि, कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जिन वाक़ई मुल्क जा कानून खे टोड़ियो हूंदो, पर असां हिते सभई उन माण्हुनि लाइ जेके जिन को ॾोह न कयो आहे या के ग़लतीअ में खंभिजी विया आहिनि, त उन्हनि खे आज़ादु थियणु खपे। उन्हनि जा वारिस, फैमिलियूं बिल्कुलु अज़ाब वारी हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारनि था। कुझु माण्हू वापसि हाणे मोटी विया आहिनि। इहो सुठो अमल आहे। पाकिस्तान जे क़ाइदे कानून दायरेकार में रहंदे सभिनी खे पंहिंजो इंसाफ़ मिलणु खपे ऐं को बि
पाकिस्तान जे अंदरि सिंधी त हमेशह पाकिस्तान सां प्यार कंदड़ ऐं पाकिस्तान खे ठाहींदड़ में सिंध में जेको गुरबत आहे उनजी खात्मे लाइ बि उनखे आवाज़ उथारणु खपे। ठीकु आहे दादा। ठीकु हुजे। असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे शौकत संजराणी, सना जो मेंबर आहे। शौकत छा चवंदो दादा? मां सिर्फ़ु फ़क़ति एतिरो चवंदुसि त जेके बि खयां विया आहिनि एजेंसियुनि खयां आहिनि जेका असांखे चङी तरह सां सम्झूं था पिया, त मां इहो चवंदुसि त उन्हनि खे अगरि को ॾोह अथनि त उन्हनि खे कोर्टुनि में पेश करणु। इहो को तरीक़ो त न आहे त खणी करे खंभे करे, इहो को पंहिंजो उहो त न आहे, नाइंसाफ़ी आहे बिल्कुलु। इहा हुनखे तव्हां कोर्ट में पेश कयो, उनजे मथां केस हलायो, पोइ हुनखे डिफेंस जो हक़ु ॾियो की न खणी करे हलियो वञो, सुभाणे मारे छॾियो, असां कंहिंखे पकड़ींदासीं। वरी पोइ बाद में चवंदो त पुलिस मुक़ाबले मारा गया, माना इहा त हिकिड़ी सिधी सी हराम पाई आहे। तव्हां हुनखे कोर्ट में पेश कयो, हुनजे मथां केस ॾियो, विझो, असां तव्हांखे करे था मना कयूं, पर घटि में घटि को लीगल प्रोसेस त अपनायो न। हा, मां बसि इहो ई चवंदुसि ऐं मुंहिंजो इहो मुतालबो आहे। साईं वरी महिरबानी। काफ़िलो रवां दवा आहे दोस्त। वाइट हाउस जे चौधारी असांखे मार्च करण जी इजाज़त मिलियल हुई ऐं इहो ई प्लान थियल हो। कैपिटल हिल वटि असां मुज़ाहिरो कयोसीं। हींअर काफ़िलो जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं, त हू की हेॾां कैपिटल हिल आहे, हिन पासे हेॾां वाशिंगटन DC मोनूमेंट आहे, ऐं ही सना जा मेंबर, सना जा दोस्त अॼु हितां जे रोडनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ गॾु थिया आहिनि त सिंध में जेका इंसानी हक़नि जी लताड़ आहे, रियासती इदारनि नथा जेके सिंध जा क़ौमी कारकुन कम कया विया आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असां सां इहो अर्ज़ु कयो त सिंध जा अदीब, शाइर, दानिश्वर, सहाफ़ी, सिंध जो शौर असां सां गॾु आहे। ॿियो असांजो दोस्त आफ़ताब मुगेरी असांजो दोस्त आहे, सहाफ़ी आहे, सीनियर, उन सां ॻाल्हाईंदासीं। आफ़ताब, तव्हां आया आहियो अमेरिका ऐं सिंध में कवर बि कंदा रहिया हो ऐं मां सम्झां थो बख़ूबी वाक़ुफ़ बि आहियो सिंध जी हालतुनि खां, छा चवंदो? वॾी महिरबानी ज़ाकिर अवां जी ऐं साना जे तमामु सथ जी, जंहिं जेको आहे सो हर साल जेको आहे सो सिंध जे ॾुखंदड़ मसइलनि खे जेको आहे सो उजागर कयो आहे ऐं आला अवान ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे, चाहे सिंध में बुख बदहाली हुजे या खंभियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि। मां सम्झां थो त वॾी अहम ॻाल्हि आहे त दुनिया जो को बि कानून अगरि ॾिसिजे, उन कानून में वाज़ह तौर ते आहे जेके माण्हू वालेशन कनि था या ॾोहारी आहिनि त उनखे अदालतुनि जे साम्हूं पेश कयो वञे, त जीअं जेको आहे सो उन्हनि जे मथां जेके केस आहिनि उहे हली सघनि ऐं उन जा जेके पोयर आहिनि उन्हनि खे जेको आहे सो थोरी आदत मिले त उहे ज़िंदा बि आहिनि। त मां सम्झां थो त अॼु जेको साना जो मुतालबा वॾो अहम आहे, त जेको अॼु सॼी दुनिया जो जेको मर्कज़ ऐं महवर आहे वाशिंगटन DC, ऐं उते सभु दोस्त गॾु थी करे ऐं जेको आहे सो पीस जो ॻाल्हि कनि पिया ऐं क़ौमी कारकुननि जी ऐं आम माण्हू जी ॻाल्हि कनि पिया, त मां चवां पियो तमामु सुठी ॻाल्हि आहे। सो तव्हांखे जस आहे तमामु दोस्तनि खे जिन जेको आहे सो अॼु वॾो ग्राहक पटे कयो। वॾी महिरबानी आफ़ताब। मां चाहींदुसि त हिन मुज़ाहिरे में शरीक कुझु अदड़नि सां बि ॻाल्हाइजे, उन्हनि जो मौक़ो बि वठिजे। इन हवाले सां तव्हां ॾिसो पिया त ही सना जा मेंबर, सना जा साथी, न सिर्फ़ु अमेरिका, कैनेडा, पर ही दुनिया जी कुंड कुर्छ मां जेके सिंधी गॾु थिया आहिनि उहे अॼु वाशिंगटन DC जे रोडनि ते आहिनि। हीअ अमेरिका जो आला इक़्तिदारी ऐवान आहे कैपिटल हिल, उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो खणी अॼु हिते गॾु थिया आहिनि त सिंध जे खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। सिंध में जारी जेका दहशतगर्दी आहे, बदमाशी आहे, ॾाढ आहे, उनखे कंहिं बि सूरत में सिंध छा पर अमेरिका में रहंदड़ जेके ही बाशऊर सिंधी आहिनि, दोस्त आहिनि, साथी आहिनि, उहे कंहिं बि सूरत में क़बूल नथा कनि। हीउ उनजो मां सम्झां थो हिकु खुलियो सबूत आहे त अॼु सना जी अॻूणी जनरल सेक्रेटरी नूरनिसा घांडू जी, नूरनिसा तव्हां अॼु मुज़ाहिरे में शरीक थिया आहियो। इन खां अॻु में बि तव्हां सिंध में जेका इंसानी हक़नि जी लताड़ आहे तव्हांजे पंहिंजे टेन्योर में, उन खां पोइ बि तव्हां एहतिजाज कंदा रहिया आहियो, लिखंदा रहिया आहियो, पाण तव्हां ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहियो, पीस एक्टिविस्ट आहियो, छा फीलिंग्स आहिनि तव्हांजो? ॾिसो, इहो ॾाढो हिकिड़ो अनसिविलाइज़्ड, अनडेमोक्रेटिक एक्ट आहे जेको के क्लेम टू बी डेमोक्रेटिक कंट्री ऑफ पाकिस्तान। उन में एतिरो अनजस्टिस के पीपल आर विक्टमाइज्ड ऐं हुननि खे तव्हां खणी वञो था बग़ैर कंहिं प्रूफ जे। वी डिमांड
कि उन्हनि खे तव्हां कोर्ट में पेश कयो, उन्हनि ते केस हलायो ऐं ही जेको जबर आहे, ही जेका ज़बरदस्ती आहे, इनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। ऐं जेकॾहिं इहो सम्झो वञे थो त सिंध अकेली आहे त अॼु हे वाशिंगटन DC में 100 जे तादाद में माण्हू गॾु थी करे इहो ज़ाहिर कयो आहे त न इहे जिन माण्हुनि खे खयो वञे थो इहे अकेला आहिनि, न इन्हनि जूं पुठियां फैमिलियूं अकेलियूं आहिनि, न सिंध अकेली आहे ऐं न सिंध जो मज़लूम तबिको अकेलो आहे। जॾहिं बि सिंध ते अहिड़े ई क़िस्म जी का ज़्यादती थींदी ऐं डेमोक्रेसी ऐं कॉन्स्टिट्यूशन खे वायलेट कयो वेंदो त सिंध जो अवाम किथे बि हुजे गॾु थींदो ऐं गॾु थी करे ऐं पुरअमन एहतजाज कंदो ऐं इहा डिमांड कंदो त असांखे जस्टिस खपे, असांखे पीस खपे सिंध में। उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां इन्हनि माण्हुनि खे जिन खे जबरी तौर ते गुम कयो वञे थो उन्हनि खे कोर्ट में वठी अचो, उन्हनि ते केस हलायो। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां चवणु चाहियां थी त जेके पुरअमन एहतजाज सिंध में थियनि था ऐं उन्हनि एहतजाजनि ते वायलेशन कई वञे थी, टॉर्चर कयो वञे थो, असांजे न्याणियुनि जी बेहरुमती कई वञे थी, जेके उन जूं फैमिली मेंबर्स आहिनि एहतजाज करनि थियूं, इनखे फौरी तौर ते स्टॉप कयो वञे। हिकिड़ो त कानून जी भनकड़ी कजे थी, लॉ जी भनकड़ी आहे, कॉन्स्टिट्यूशन जी भनकड़ी आहे, उन जे मथां पीसफुल प्रोटेक्टर्स ते वायलेशन इहा जेका आहे सा तमामु फौरी तौर ते बंदि कई वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर। फरहान कागज़ी अदा हाणे इंग्लिश में ॻाल्हायूं। असांजी अदा हिते जमा इहो थियूं त जेके सिंध में ऐं जनरली पाकिस्तान में बि मिसिंग पर्सन जिन में इल्ज़ाम पाकिस्तान सिक्योरिटी एजेंसीज़ ते आहे त उहे उन्हनि खे खणनि था ऐं उन्हनि खे अनफॉर्चुनेटली इलीगल डिटेंशन में रखनि था। त असांजी डिमांड इहा ई आहे त उन्हनि को बि ॾोह कयो आहे त उन्हनि खे अदालतनि में वठी वञो, उनखे प्रोसिक्यूट कयो, न त उनखे महिरबानी करे आज़ादु कयो। जेके बि उन्हनि जा रिलेटिव आहिनि, ॿार आहिनि, दे आर गोइंग थ्रू अ पेन। सो इहा ई असांजी सिंपल डिमांड आहे। थैंक यू, वॾी महिरबानी। फरीद भुट्टो असांजो नामियारो लेखक आहे, असांजो अदब दोस्त अदीब आहे, सिंध दोस्त अदीब आहे, सना जो सीनियर मेंबर आहे। अॼु हिन मुज़ाहिरे में हू बि सिंध जे मिसिंग पर्सन जी बाज़ियाबी जे लाइ ऐं मिसिंग पर्सन जी फैमिलीज़ सां यकजहती जे लाइ गॾु थियो आहे। फरीद, तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो सिंध जी सूरत हाल खां ऐं स्पेशली जंहिं मामले ते असां हिते गॾु थिया आहियूं। हा, सना ही मुज़ाहिरो असीं पहिरियों त इनखे कंडेम कंदा रहिया आहियूं, मुख़्तलिफ़ करारदादूं पास कंदा रहिया आहियूं, पर हिन भेरे सामाइन सिंध में कानून जी लताड़ कंदे सिंध जे पुरअमन क़ौमी कारकुननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि खे रियासती एजेंसियुनि पारां खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ ऐं उन्हनि जी बाज़ियाबीअ लाइ अमरीकी कांग्रेस कैपिटल हिल वाशिंगटन आॾो साना पारां कयल तारीख़ी एहतजाज जी मुकमिल कार्रवाई पेश कई वई। इन ई दौरान एहतजाज में शरीक मुख़्तलिफ़ अॻुवाननि सां कयल ॻाल्हि ॿोल बि अवां जी ख़िदमत में पेश कई वई। इन ई मौक़े ते साना जे अॻुवाननि कांग्रेस में हिकु यादाश्तनामो बि हिन मसइले ते पेश कयो। सामाइन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु।